अस्सलाम वालेकुम। आऊं आहियां अवां जो मेज़बान अशरफ बुखारी। मुख़्तलिफ़ लेजेंड सां ॻाल्हियूं कचरियूं हाल अहिवाल थींदा आहिनि ऐं उन जी किर्त मालूम करण जी कोशिश कंदा आहियूं। हिन वक़्तु सिंध जो नाले वारो अदाकार उमेद अली कलवट मौजूदु आहे, जंहिं पंहिंजे फ़न में सॼी ज़िंदगी अर्पे छॾी आहे। मुख़्तलिफ़ सिंधी, उर्दू तोड़े स्टेज ड्रामनि में हुन भरपूर तरीक़े सां कमु कयो आहे। हिन महिल असां सां मौजूदु आहिनि, हुननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। उमेद अली, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? अॼुकल्ह कीअं थो वक़्तु गुज़रे? अल्लाह जी महिरबानी सां, मालिक जा करम आहिनि। मसरूफ़ियात अॼुकल्ह कोन्हे। आख़िरी ड्रामो हुयो जेको दौलाब इहो सन टीवी जो, इहो असां ख़तमु कयोसीं। हा हा। हाणे रेस्ट में आहियूं, ईद गुज़रे उन खां पोइ ॾिसंदासीं छा थो थिए। अच्छा, ही जेको तव्हां पंहिंजो फन में जॾहिं तव्हां आया हो स्टेज ड्रामनि में, तोड़े टीवी ड्रामनि में, कॾहिं कंहिंखे ॾिसी तव्हां शुरूआत कई या तव्हां पाण मुरादो जेको आहे तव्हांखे शौक़ु पैदा थियो? इन हवाले सां तव्हां ॿुधाईंदो? न ॾिसी त हाणे नंढे हूंदे खां त फिल्मूं त ॾिसंदा हुआसीं, पंजाबी फिल्मूं, सिंधी फिल्मूं, ड्रामा वग़ैरह इहे त ॾिसंदा हुआसीं, पर हाणे शौक़ु ॾिसी करे कंहिंखे कोन थियो। पर इहो थियो जो इहो पंहिंजो इतफ़ाक़नि मुंहिंजो अचणु थियो हिते, हादसाती तौर ते मतिलबु हादसाती आयो? तौर ते। अच्छा अच्छा। छो जो हिकिड़ा ड्रामो करनि पिया हिते, स्टेज ड्रामो कनि पिया। पोइ उन्हनि चयो साईं असां ड्रामो कयूं था, तव्हां असां सां गॾु कमु कयो। मां चयो यार मां त कॾहिं कमु कयो ई न आहे। ऐं अहिड़े तरह उन्हनि चयो न साईं का ॻाल्हि ई कोन्हे, थी वेंदो अहिड़े तरीक़े सां जीअं अॼुकल्ह जा डायरेक्टर चवंदा आहिनि। पोइ ईअं इतफ़ाक़नि बसि उन्हनि स्क्रिप्ट ॾिनो हिकिड़ो ड्रामो, उहो बि मां कोन कयो। ऐं मूंखे त शायदि राति जो को सुबुह जो ड्रामो हुयो, मूंखे को मसइलो थी पियो अहिड़ी तरह सां, उहो ई ड्रामो मूं कोन कयो। उन खां पोइ वरी दोस्त कुझु आया त साईं वरी जेको आयो, हाणे ही ड्रामो भलो थी वियो आहे, ॿियो ड्रामो कयो जंहिंमें तव्हां बि हुजो। अहिड़े हिसाब सां उन फील्ड में आया। पहिरियों ड्रामो हुयो ज़ुल्म आहे जान, स्टेज ड्रामो। ऐं इहो तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में को 91-92 में थियो, जॾहिं हे ज़िलो घोटकी थियो ऐं सखर पोइ इन ख़ुशी में वॾो फंक्शन थियो हिकिड़ो। उहो परवेज़ साहब हुयो SDM उन टाइम में, शरीफुल्ला लेदारी साहब हुयो। उन्हनि गॾिजी करे हिकिड़ो वॾो फंक्शन कयो ज़िले घोटकी जी ख़ुशी में। माना हेठि में हुन में तव्हां परफॉर्म कयो? उन ड्रामे में मां परफॉर्म कयो। उन खां पोइ शौक़ु शौक़ु थियो, ज़ाहिर आहे पोइ माण्हू हाणे फील्ड में अची वियो त ज़ाहिर आहे वरी उहो ड्रामा ॿिया थींदा वञनि पिया त के कास्ट करनि पिया असांखे, भई असांजे ड्रामे में कमु कयो, या पंहिंजे प्रोग्राम वरी ॿीहर ओड़ी तारीख़ुनि ते थियनि पिया। अच्छा उमेद अली, ॻाल्हि इहा आहे त तव्हां फन जी दुनिया में अची वियो, स्टेज ड्रामनि में अची वियो, उन खां पोइ तव्हांजा फीलिंग्स छा हुया? तव्हां छा पिया सोचो त मां अॻिते वधंदुसि या न वधंदुसि? कीअं तव्हां महसूसु कयो तॾहिं? दिलि आज़ारी वॾी थी मुंहिंजी उन टाइम में। जेको आहे ॿियनि में छा, पर पंहिंजी क़ौम जा माण्हू बि उहे जेके तनक़ीद जीअं थींदी आहे, पोइ तनक़ीद लाइ इस्लाह, असांजे लाइ इस्लाह थिए पई, उन्हनि जी तनक़ीद हुजे पई। पोइ काफ़ी मुश्किलातूं माना आहिनि। असां सोचूं पिया त इहे अदाकार कीअं थींदा, कहिड़े तरीक़े सां ही जेके वॾा अदाकार आहिनि या फिल्मुनि में टीवियुनि में अचनि था, इहे अहिड़ा अदाकार कॾहिं थींदासीं असां? पोइ इहो ख़्यालु कोन हुयो त को असां अदाकार थींदासीं। पर पोइ रब चवंदा आहिनि न त इंसानु महिनत कंदो रहे, कहिड़ो बि कमु आहे इंसान जे अॻियां उहो माना मुश्किल न आहे। इंसान जेकॾहिं उन शइ जी कढ लॻी पए त उहो आसानी सां हासिल करे वेंदो आहे। अच्छा, तव्हां टोटल सिंधी ड्रामा केतिरा कया आहिनि? गणप त मूंखे यादि कोन्हे। सिंधी ड्रामा त स्टेज ड्रामनि खां अलावा जेके असां KTN सिंध टीवी या असांजा चैनल सिंधी जेके ॿिया उन्हनि ते जेके असां कमु कया आहिनि त गणप मूंखे यादि कोन्हे। अच्छा, सोप सीरियल काफ़ी कया आहिनि छा, ऐं जाम फिल्मूं काफ़ी जेको गणप में मूंखे यादि न आहिनि त केतिरा कया। अच्छा, तव्हां डायरेक्शन वारे पासे बि हुयो त डायरेक्शन में केतिरा तव्हां ड्रामा कया? डायरेक्शन में कुझु ड्रामा मूं कया, कुझु ड्रामा KTN ते तव्हां ऐं असां बि गॾिजी कया, जंहिंमें तव्हां बि कंहिंमें डायरेक्ट हुयासीं, कुझु असां हुयासीं। उहो सोलो प्ले 5 डेज़ अहिड़े हिसाब सां हूंदो सिलसिलो हिकिड़ो KTN जो, उन में असां उहे कमु कयासीं। बाक़ी सोप सीरियल जे हिसाब सां हिकिड़ी मूं सोप सीरियल कई, नूर ज़ोन जी लिखियल हुई, पंहिंजो नालो हुयो हुनजो, ॿी हिकिड़ी सीरियल कॉमेडी सीरियल मां कई, उहा 13 किस्तुनि जी। अच्छा हा। अच्छा, ही त रुगो तव्हां सदाईं जेको आहे मां ॾिसंदो अचां थो त तव्हां ड्रामनि में मार धाड़ वारा जेको आहे कैरेक्टर घणा था खणो,
इन छा रीज़न्स आहिनि, छा सबब आहिनि? छो ॿिया बि तव्हांजा इलाही सस्पेंसिव आहिनि, ॿिया हिकिड़ा कॉमेडियन आहिनि, उन सां गॾोगॾु ॿिया सस्पेंस वारा किरदार खोड़ सारा आहिनि जेका माण्हू करे सघजनि था। रुॻो तव्हांजो लाड़ो हिन पासे छो आहे? मुंहिंजो लाड़ो न आहे, मुंहिंजी दिलि चवंदी त मां मुंहिंजी दिलि इहा चवंदी त मां हीरो थियां या को अहिड़ो करेक्टर हुजे जेको मां कयां। बहरहाल इहो मुंहिंजो लाड़ो न आहे, इहो हिकिड़ी छाप आहे जेकी लॻी वई आहे। ॿियो शिकिल सूरत ते बि हूंदा, उहो सम्झंदा त ही त हीरो थी नथो सघे, पोइ असांखे हमेशह ई विलियन तौर ते न, फन जी दुनिया में ॾिसो ईअं न आहे त को हीरो न आहे, भले चेहरे सां बि न हूंदो आहे, स्क्रीन ब्यूटी त उअं ई तव्हां हिकिड़ो विलेन त अची विया आहियो न, त उन में हिकिड़ी महिनत आहे, माण्हू जी पंहिंजी जाकोड़ आहे, अची सघे थो हीरो, इहो को वॾो मसइलो न आहे। उहो वरी डायरेक्टर ते डिपेंड, जेको हा, डायरेक्टर इहो ड्रामो मां करे थो डायरेक्शन ते त पोइ डायरेक्टर ते डिपेंड करे थो त असांखे कहिड़ो करेक्टर ॾिए थो, या चैनल वारा बि अप्रूव कंदा आहिनि, चवंदा आहिनि ही करेक्टर हिनखे ॾियो, ही हिनखे ॾियो। छो जो असांजो जेको प्रोग्राम मैनेजर हूंदो आहे न, चैनल मुख़्तलिफ़ चैनलनि जा प्रोग्राम मैनेजर आहिनि, उहे बि सिलेक्शन कंदा आहिनि, मालिक सिलेक्शन कंदा आहिनि हिन करेक्टर में हिनखे अचणु खपे, हिनखे न अचणु खपे, उहा बि थींदो आहे। उन हिसाब सां बि त असांखे अहिड़नि करेक्टर में रखियो हूंदा। त तव्हां कहिड़े ड्रामे में तव्हांजो तमामु नालो हिकिड़ो निकितो ऐं तमामु तव्हांखे पाण खे बि इलाही ख़ुशी थी हूंदी त मां फलाणे ड्रामे में कमु कयो, वॾी महिनत कई, हुन में मुंहिंजो हिकिड़ो नालो निकितो? पत्थर दुनिया केतिरी हुई सीरियल, केतिरनि किस्तनि जी हुई? उहो त तक़रीबन 800-900 किस्तूं हली हुई ड्रामे जो, पर हू एतिरो ड्रामो फेमस थियो दुनिया में, सिंधी पंहिंजे हिसाब सां वॾो ड्रामो फेमस थियो, पर कचो पको शहर, पर दुनिया जे हर शहर में ॾिठो वेंदो उहो, ऐं पड़ोसी असांजा मुल्क हुजनि, उते जिथे बि सिंधी लैंग्वेज आहे, सिंधी माण्हू असांजा रहनि था, उहे ड्रामो उन्हनि वॾे शौक़ सां ॾिठो ऐं वॾे चाह सां ॾिठो उहो ड्रामो पत्थर दुनिया जो को हिकिड़ो फेमस डायलॉग तव्हां ॿुधाईंदो जंहिंमें तव्हांखे वधीक जेको आहे पज़ीराई मिली हुजे? अहिड़ो कुझु यादि तकिया कलाम हिकिड़ो तव्हांजो छा तकिया हुयो? कलाम मुंहिंजो हुयो ई कोन, पर इहो हुयो त उन टाइम पुराणो आहे, काफ़ी टाइम थी वियो आहे, उन डायलॉग मूंखे यादि कोन्हे, एतिरे क़दुरु जो यादि हुजे। कंहिं बि ड्रामे जो हिकिड़ो डायलॉग तव्हां खणी ॿुधायो। हाणे मुंहिंजो हलियो इहो दर्दनि जे दरिया में हलियो, दर्दनि जो दरिया हलियो ड्रामो, उन में हुयो नांग जो दंगियल, बंदूक जो सटियल त बची सघे थो, पर सुल्तान जो सटियो कॾहिं ज़िंदा न रहंदो। माशाल्लाह, ॾाढो ज़बरदस्त। अच्छा उमेद अली, तव्हां इहो ॿुधायो त इन में केतिरो छा फ़र्क़ु फील कयो, तव्हां कीअं महसूसु कयो? स्टेज ड्रामो बहितर हुयो या हू बहितर आहे? ॾिसो न, स्टेज ड्रामे ऐं मेन ड्रामे में वॾो फ़र्क़ु आहे। स्टेज ड्रामो जेको आहे हिकिड़ो ईअं सम्झो त हिकिड़ी अकेडमी आहे, सिख्या घर आहे। हू ईअं सम्झो त 2 कलाकनि या 2.5 कलाकनि जो स्क्रिप्ट हूंदो आहे, उहो सभिनी अदाकारनि खे हिकिड़ो माना स्क्रिप्ट उछले उन राति स्टेज ते परफॉर्म करे माण्हुनि जे साम्हूं, जीअं जजमेंट जज जे साम्हूं वकील ॻाल्हाईंदा आहिनि, अहिड़े तरीक़े सां उते त उहो हिकिड़ी अकेडमी आहे, अकेडमी जी सिख्या आहे, उहो त तमामु बेसिक जीअं पाण 5 दर्जो पढ़ंदा आहियूं, हिकिड़ी बेसिक आहे, उन मां वधीक बुनियाद आहे, बुनियाद आहे, जंहिंखे चइजे त बुनियाद जेको आहे उहो ई आहे स्टेज। अच्छा, रेडियो पाकिस्तान ते तव्हां कमु कयो, के ड्रामा कया उते अदाकारी? न, मां रेडियो पाकिस्तान दोस्तनि सां दोस्ती हूंदी हुई मुंहिंजी, पर पोइ रेडियो पाकिस्तान जे कंहिं बि मां कमु न कयो। अच्छा अच्छा, भला कंहिं ॿिए पंहिंजे पड़ोसी मुल्क मां तव्हांखे का किथे ऑफर आई ड्रामा जे हवाले सां? न, अहिड़ी का कमु ऑफर कोन आई आहे। असांजो वरी छा आहे त हीउ जेको फनी हिसाब आहे न, असांजे पाकिस्तान जो ॾुठियल आहे। असां माना वधि खणी इंडिया वारा जेके असांजा माना सुठा जंहिंजी वास्तो आहे उन्हनि खे घुराईंदा आहिनि, असांजो ही जेको जा न ही असां हिकिड़े लॾे खे हलाई था अचूं। अच्छा, जीअं हिकिड़ो टुटल शइ हुजे, भॻल शइ हुजे, उन खे जोड़ींदा था अचूं ऐं हिकिड़ो उनखे विसारियूं नथा। न त फिल्म इंडस्ट्री ख़तम थी वियूं, सिनेमाऊं घर ख़तम थी विया, पोइ इहा चैनलनि जा ड्रामा आहिनि या इहे सीधी फिल्मूं आहिनि, इन्हनि जे ज़रिए बसि मिड़ई उन जेको आहे आदत खे पूरो कंदा था अचनि, बसि इहा सम्झे। अच्छा, हाणे हिकिड़ी शइ ॿुधायो, तव्हां हिन पंहिंजी सॼी जेकी लाइफ तव्हां हिन अर्पे छॾी हिन फन जी दुनिया खे, को अहिड़ो वाक़ियो ॿुधायो ड्रामा रिकॉर्डिंग दौरान या हुन खां अॻु तव्हां शूट में वेठा आहियो, कहिड़ो वाक़ियो तव्हां सां पेश आयो? वाक़िया त काफ़ी ड्रामनि में असांखे पेश ईंदा आहिनि। हिकिड़ो ड्रामो पत्थर दुनिया जॾहिं असां ड्रामो कयूं पिया
उन टाइम में असांखे वो डायरेक्टर हूंदो अज़ीज़ सांगी साहिबु, उन जी आदत हूंदी हुई, चवंदो हो, बाबा फायर जेको आहे ओरिजिनल कयो, बाबा ओरिजिनल फायर छो कयूं, पोइ न साईं ओरिजिनल फायर जो मज़ो ई पंहिंजो। पोइ हुन असां हिकिड़ी जाइ फायरिंग कयूं पिया, तो ख़ाली जॻह हुजे उन खे असां उते फोकस करे उते फायर कयूं पिया ओरिजिनल। उतां हिकिड़ो ढगी वारो हमरा निकितो, जेको ढगी खे अकलींदो पियो अचे, ईअं ओछतो जो निकितो। त हे त कुदरत हुई जो उहो बची वियो, जो न त उहो फायर बि मां कयां पियो, पर पोइ मां हथियार पंहिंजो मथे करे वियुसि। ऐं मां इन ड्रामे में वरी असांजो दोस्त सतार लाड़, उन खां खून थी पियो, ईअं पिस्टल ख़ाली ख़ाली ख़ाली, चेंबर पियूं पिया ख़ाली, चेंबर पियूं पिया ख़ाली। उहो जेॾी महिल ओके टेक थियो ऐं फायर कयो त उन में गोली का फाथल हुई, जेकी अचे असां हिकिड़े आर्टिस्ट खे लॻी, उहो फोत थी वियो, शहीद थी वियो। इहो कहिड़े ड्रामे में हो? ये पत्थर दुनिया में काफ़ी नुक़सान वाक़िया पेश आया असांखे, कंहिं खे मुख़्तलिफ़ हिसाब सां, वरी ईंदा रहंदा आहिनि छा ड्रामनि में। मतलब कॾहिं ईअं चाह पैदा थियो कंहिंसां इश्क कयो तव्हां? चाह पैदा कोन, मां हमेशह पंहिंजे बचनि सां प्यार कयो आहे, पंहिंजी औलाद सां, पंहिंजी घरवारी सां, पंहिंजे हक़ सां। हाणे त जान आहे दुनिया जो, उहो त हाणे आम्हूं साम्हूं हूंदो आहे, हिकिड़ो माण्हू ॾिसे थो, पसे थो हर शइ जो, अहिड़ी का माना न थियो। अच्छा, तव्हां इहो ॿुधायो त भला ही कहिड़ा कहिड़ा फेमस एक्टर हुया, वॾा वॾा लेजेंड्स जेका पंहिंजे सिंध में कुझु थी गुज़रिया आहिनि, हिन दुनिया में बि न आहिनि, कुझु मौजूदु बि आहिनि, तमामु मोस्ट सीनियर अदाकार आहिनि, कहिड़नि कहिड़नि अदाकारनि सां कमु कयो तव्हां? असांजा सुठा सुठा अदाकार जीअं शफ़ी मोहन शाह साहिबु हुयो, कुरैशी साहिबु, मुस्तफ़ा कुरैशी साहिबु आहिनि, अल्लाह साईं हुननि जी हयाती ॾे, जहिड़ा आहिनि, ऐं मोहम्मद यूसुफ हुयो, काफ़ी अहिड़ा आर्टिस्ट हुया असांजा, जेके माना परफॉर्मर एक्टर हुया। उहे त हाणे दुनिया में न आहिनि। अॼुकल्ह जे दौर में जीअं ॾिठो वञे त जीअं असांजो असद कुरैशी साहिबु आहे, सैयद निसार शाह साहिबु आहे, या मंज़ूर मुराद आहे, या असांजी हाणे शबीरा चना हुई, वीचारी एक्सीडेंट में फोत थी वई। एॾा काफ़ी एक्टर आहिनि जेके परफॉर्मर एक्टर आहिनि, जिन खां असां सिखंदा आहियूं। अच्छा, मां त सिखंदो आहियां। माशाल्लाह, ज़बरदस्त। छो त ॾिसो न, हू बि त वॾी हिकिड़ी अकेडमी आहे न, त सिख्या जो घर आहे, मोस्ट सीनियर आर्टिस्ट हूंदो, ज़ाहिर आहे हू त असांखे सेखारींदो, त उन मां माण्हू सिखंदो। ज़ाहिर आहे त असां इहे सीनियर एक्टर आहिनि, हिननि खे ॾिसंदा आहियूं, के के अदाऊं हिननि जूं प्यारियूं हूंदियूं, कोशिशि कंदा आहियूं त असां उन्हनि खे ॾिसी जेको आहे तव्हां हू परफॉर्म कंदो। अच्छा, तव्हांखे केतिरो अरसो थियो आहे हिन फील्ड में? तक़रीबन मूंखे 33-34 साल थी विया हिन फील्ड में, स्टेज समेत। अच्छा, हा, स्टेज ते असां काफ़ी टाइम गुज़ारियो, उन खां पोइ चैनलनि ते या ड्रामनि में, मूंखे 33-34 साल गुज़री चुका आहिनि। तव्हांखे उमेद अली छा मिलंदो आहे ड्रामे मां? केतिरियूं मराठूं तव्हांखे मिलनि थियूं? तव्हांजो घर कीअं थो हले, कीअं वहिंवार थी हले? असांखे जेकी सिंध जे माण्हुनि जी मोहबत मिली आहे, त पैसे खे त कॾहिं ॾिठो ई न आहे, पैसो त मिलंदो ई न आहे असांखे। जेकॾहिं को कहीं को असांखे पैसो वठंदे ॾिसे त चवंदा इन खां त बहितर आहे त तव्हां घर वञी वेही रहो। जॾहिं ॾिसूं था असांखे सिंध जा माण्हू, सिंध जे कुंड कुंड मां माण्हू जॾहिं असां सां मोहबत जो इज़हार कंदा आहिनि न, पोइ चवंदा आहियूं त पैसे जी कहिड़ी अहमियत आहे। पोइ इन हिसाब सां जेकॾहिं न बि मिलंदो आहे, बि कमु कई वेंदा, जीअं मोहबत असांजी सिंध जे माण्हुनि सां बरक़रार रहे। जी बिल्कुलु, ख़ुशियूं अर्पींदड़ ऐं नफ़ीस तबियत जो मालिक उमेद अली कलवट जा वीचार ॿुधा ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान अशरफ बुखारी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिद।